हेलो अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद है ठीक ठाक हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में पाण सिखंदासीं टिकटॉक जी वीडियो फॉर यू ते कीअं हलाइजे। जी हाँ दोस्तों, इन बारे में अॼु पाण सिखंदासीं। हिन वीडियो जो मक़सदु इहो आहे त टिकटॉक जी वीडियो फॉर यू ते कीअं हलाइजे। दोस्तों अचो त वीडियो खे स्टार्ट था कयूं। दोस्तों उन लाइ अव्हांखे छा करिणो आहे, अहिड़ियूं 2-3 आइडियूं ठाहिणियूं आहिनि। ठीकु आहे, इहा मुंहिंजी रियल आई डी आहे, अव्हांखे ॾेखारियां थो। हिन ते कमु कोन कंदो आहियां, इहो रिपोर्ट वारो थो इन ई करे फॉलोअर्स तमामु घटि आहिनि। हिन ते मूं ट्रिक यूज़ कई हुई, जीअं त इहे मुंहिंजी वीडियो ॾिसी सघो था। व्यूज़ काफ़ी सारा अची चुका आहिनि, 764 व्यूज़ अची चुका आहिनि। ऐं हिन ते मूं ट्रिक यूज़ कई हुई 558। हिन ते मूं ट्रिक यूज़ कई हुई 464 व्यूज़ आहिनि। हिन ते मूं ट्रिक यूज़ कई हुई, ॾिसी सघो था, 486 व्यूज़ आहिनि। दोस्तों अहिड़े नमूने सां बि पंहिंजी वीडियो जल्दी में वायरल करे सघो था। ठीकु आहे दोस्तों, हुन लाइ अव्हांखे छा करिणो आहे, 2-3 आइडियूं ठाहिणियूं आहिनि। जीअं त इहे मुंहिंजो ठहियल आहिनि। ठीकु आहे, अव्हांखे पंहिंजी रियल आई डी त वीडियो अपलोड करिणो आहे, ॿी आई डी खे ओपन करिणो आहे। ठीकु आहे, उनखां पोइ हिते सर्च करिणो आहे। जीअं त मुंहिंजो सर्च में लॻियल आहे मिस्टर अल्ताफ़ सिंधी। ठीकु आहे, उनखां पोइ असां हिन आई डी ते वेंदासीं। उन खां पोइ असांखे वीडियो ते क्लिक करिणो आहे। ठीकु आहे, वीडियो खे वॉच करिणो आहे। ठीकु आहे, वीडियो खे फुल वॉच करे उनखां पोइ लाइक करिणो आहे। लाइक खां पोइ कमेंट करिणो आहे। को बि कमेंट करे उनखां पोइ हिते शेयर ते क्लिक करिणो आहे। कॉपी लिंक 5 दफ़ा क्लिक करिणो आहे। ठीकु आहे, उनखां पोइ अहिड़े नमूने सां तक़रीबन 10-11 दफ़ा अहिड़े नमूने सां करिणो आहे। ठीकु आहे, उनखां पोइ असांखे हिते वञिणो आहे, रिपोर्ट ते वञिणो आहे। ठीकु आहे, रिपोर्ट खां वञी पोइ हिते क्लिक करिणो आहे। ठीकु आहे, हिन ते बि रिपोर्ट हणी सघो था। ऐं ॿी हेठि वञिणो आहे, हिते बि रिपोर्ट हणी सघो था। जीअं 3 आइडियूं आहिनि या 4 आइडियूं आहिनि। 2 आई डी ते हिते मथे रिपोर्ट हणो, हेठि स्पीच ते, ऐं 2 आई डी ते अदर ते। ठीकु आहे, अव्हांखे छा करिणो आहे, हिते रिपोर्ट हणणी आहे, इनखे सबमिट ते क्लिक करिणो आहे। ठीकु आहे, ऐं उनखां पोइ छा करिणो आहे, वरी ॿी आई डी अव्हांखे लॻाइणी आहे। ॿी आई डी में अहिड़े तरीक़े सां रिपोर्ट हणणी आहे, ऐं उनखे रिपोर्ट हणी ऐं हेठि रिपोर्ट बि हणी सघो था। अदर वारी रिपोर्ट बि हणी सघो था, हेठि स्पीच वारी बि हणी सघो था। दोस्तों अहिड़े नमूने सां अगरि यूज़ कंदा त तव्हांजे तक़रीबन हिकिड़े हफ़्ते में, 2 हफ़्तनि में इहे ट्रिक यूज़ कयो ऐं डेली लगातार वीडियो अपलोड कयो, अव्हांजो वीडियो फॉर यू में वेंदो। अव्हांखे 2-3 ॾींहंनि में रिज़ल्ट शो थी वेंदो त अव्हांजो वीडियो फॉर यू में हले पियो। दोस्तों इहा हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे त वीडियो अव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि आई त मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदो त वीडियो पसंदि आई आहे या न। ऐं वधीक अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं उन सां गॾु घंटी ते ज़रूरु क्लिक करे छॾियो, महिरबानी करे। दोस्तों हिकिड़ो ॿी ॻाल्हि, वीडियो अपलोड करणी आहे, उनखां पोइ जल्दी अव्हांखे पंहिंजी रियल आई डी नाहे खोलणी। जंहिं आई डी तव्हां वीडियो अपलोड कयो आहे, उहा तकिड़ी आई डी नाहे खोलणी। ठीकु आहे, मतिलबु सुबुह जो वीडियो अपलोड कयो त राति जो खोलियो या ॿिए ॾींहुं सुबुह जो खोलियो। अहिड़े तरीक़े सां कंदा त अव्हांजा आराम सां फॉलोअर्स बि वधंदा, लाइक बि ईंदा ऐं वीडियो फॉर यू ते हलंदी। ठीकु आहे दोस्तों, उमेद आहे त वीडियो पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उन सां गॾु घंटी ते क्लिक कयो त जीअं मुंहिंजे हर नई वीडियो आसानी सां मिली सघे। दोस्तों मिलूं था अॻिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।